नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त एवर शाहीन स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि पारां उस्ताद हनीफ़ चन्ना, फरीद चन्ना, यासिर कंबो, शहबाज़ मेमण ऐं शागिर्द गाज़ी खान गाही, यया मेमण, माजिद अहद, शाह रहमान सहतो, सादिक सहतो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कश्मीरनि सां इज़हार यकजहती तौरु ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ऐलान ते रैली कढी वई, जंहिंमें शागिर्द ऐं उस्तादनि नारा हणी रहिया हुआ, कश्मीर बणिजंदो पाकिस्तान। हिननि वधीक चयो आहे त जेकॾहिं कश्मीरनि सां ज़ुल्म बंदि न थियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे प्रेस क्लब हालाणी पहुती, जिथे शागिर्द ऐं उस्तादनि कश्मीरनि जे हक़ में नारा हंया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।